उस्ताद इताद, उस्ताद इताद, पेटे अलग, पेटे अलग, पेटे अलग, उस्ताद इताद, उस्ताद इताद, पेटे अलग। आमर भाई छोड़ो ही सही अयास अच्छो फरिश्तो जे आमर छड़े तो छा करे आमर के खबर पाया हो हलाए मलाए ये दोस्त इसो दादिस्तान हो तो सही अयास मात्र उस्ताद अयास जो कलाकार उठी करे क्यों नहीं का उठी करे सदर पे कदा कराची प्रेस क्लब ते सजो दी पंहिंजी टीचर्स आए तो लाइव हलाई दो सही तव्हां पंहिंजो तारीफ़ कराजो भाई रहमान अपनो लाड़ खाने का ये तो अपना जिनमें सिर तक कटाए छॾियो पर साहब जिंदाबाद, मेहरबानी सर मोहब्बतों याद रहंदियूं सर थैंक यू सो मच सर अयास केर सुनाए जिंदाबाद जो मेरे तो दफा कशो वडी तमाम बढ़िया जिंदाबाद। साईं हेॾे नज़र हाज़िर सर सर उस्ताद इताद, जिंदाबाद पेटे अलग, जिंदाबाद उस्ताद इत्तेहाद जिंदाबाद जिंदाबाद ये असांजा सिंध जा उस्ताद साहिबान उस्ताद इत्तेहाद, उस्ताद इत्तेहाद, चालीह प्लस अफसोस अफसोस सिंध गवर्नमेंट के अफसोस हैदराबाद खुदा ॾिसो ये किथे का हिते दोस्त तव्हांजे हक़ जे न वठनि ए संध्या उस्ताद निकिरो अचो हिनजो साथ ॾियो हेठि अची वठां हिनमहिल वक़्तु अथव उस्ताद पर आधी रात जो निकिरो मौत जी पंहिंजे हक़ लाइ कराची जे अजनबी शहर में आहे त असांजो पंहिंजो शहर पर जो रस्ते से अजनबी हुजे वठनि हिनखे सलाम आहे से तव्हां पंहिंजी तारीफ़ करायो पुठिते ॾिसो ही गुलाम अल्लाह साईं जिंदाबाद जिंदाबाद गुलाम अल्लाह साईं दोस्त बल्कि घणे देर खां वठी हिन उस्ताद जी हक़ जे लाइ दर दर वञी घर घर वञी चयो त हलो कलाक खां पोइ लाइव ईंदासीं इंशाअल्लाह जियो जियो साईं अयास जियो तुंहिंजे लाइ बि तारीख़ रक़म थींदी साईं अयास जियो लाइव चला था बार बार फोन करे जिंदाबाद साईं हम इधर